जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं टूरी मूरी रोड ते सिम नाले जी जेका ही पूछड़ी हितां खां पाणी सांगड़ जो सैलाबी रेरो जेको पाणी जो गुज़री रहियो आहे ऐं अवां हिन जेका हिन जी सूरत हाल तव्हां हिन ड्रोन शॉट कैमरे ज़रिए ॾिसी रहिया आहियो। लॻे थो त गुज़िरियल कई सालनि खां इरीगेशन ड्रेनेज इन खे हथ ई कोन लाथो आहे। बाक़ी ईंदड़ हिन जी बजट केॾांहुं वई ऐं इन जो हशर इहो छाजे करे कयो आहे। अचो त इन हवाले खां मौजूदा सूरत हाल जेका हिन वक़्तु आहे, छो त माण्हुनि सांगड़ जे माण्हुनि में आवाम में वॾी कन्फ्यूज़न आहे, ॾाढी परेशानी जे आलम में आहिनि। त अलाह न करे छो जी ॿियनि शहरनि में अहिड़ी सूरत हाल आहे, आवाम परेशान आहे, माण्हुनि जूं निंडूं हराम आहिनि। पर हिते अल्हम्दुलिल्लाह आला हज़रत पीर साहब पागार जे हुकुम खां पोइ हुर जमायत जेके आहिनि उन्हनि जा मोज़ज़ीन नंढा तोड़े वॾा जेके बि आहिनि ॿार बचा पोड़ा उहे सभु जेके आहिनि से भेज पगार जा नारा हणी ऐं इन हिकिड़ा सिम नालनि ते मौजूदु आहिनि। हिकिड़ा हिन टूरी मूरी रोड ते खाटी जे लाइ जेके आहिनि जे कमु हले पियो पंहिंजी मदद ई पाण तहत कमु कराए रहिया आहिनि। अचो त हिन वक़्तु मूंसां गॾु पाकिस्तान फंक्शन मुस्लिम लीग ज़िले सांगड़ जो ज़िले सदर नाना ग़ुलाम दस्तगीर मूंसां राजड़ साहब मौजूदु आहिनि। अचो हिन हवाले सां हिन खां पुछूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ये तव्हां ॾिसंदो त बरसाति मुसलसिल तमामु घणी हुई जंहिंखे काफ़ी अरसो हली रही। उन खां पोइ जेको आहे हिकिड़ो पैकेट ठही वियो पाणी जो तक़रीबन असांजे सांगड़ तालके जो ऐं सिंजोरे तालके जो कारी छन खां वठी तक़रीबन 33 खां 35 किलोमीटर जो फ़ासिलो जंहिंमें पैकेट ठही वियो आहे। हाणे उनजो सॼो लोड सांगड़ शहर ते आहे। अल्हम्दुलिल्लाह सांगड़ शहर त ख़ुदा कंदो त बची वेंदो। दोस्तनि खे वॾी तकलीफ़ आई आहे पोइ हिते जेके असांजी फ़ौजी कॉलोनी जा आहिनि उहे थोरो सब्र खां कमु वठनि हा त इहा हालत न ॾिसूं हा। ऐं हिते जेके सिम नालनि जी या जे सफ़ाई थियल हुजे हा उन्हनि खे छो त अॻु में बि ख़बर हुई त सफ़ाई थिए हा त इहा पोज़ीशन उहा बि न रहे हा। अल्हम्दुलिल्लाह हींअर असां सां सुठो ताउन करे पियो डायरेक्टर साहब ऐं उन्हनि जी टीम। असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जो हिन ॾुखे घड़ी में हू बि असांखे पूरे टाइम ॾियनि था पिया। जी डायरेक्टर एरीगेशन असांखे पंहिंजी मशीनरी बि ॾिनी आहे, हुनजो स्टाफ बि गॾु वेठो आहे। त असां उन जी मदद सां असांजा माण्हू आहिनि ज़रूरु उते माण्हू ॾियणा पवंदा। एरीगेशन वारनि वटि माण्हू न आहिनि, उहे उन में छो त हीउ हिकिड़ो गंद आहे, हिन में मशीन सां बि निकिरी सघे थो पर इन सां माण्हू उन्हनि जी मदद हेल्प कंदा। त असुलु ॻाल्हि तव्हां चओ था सफ़ाई ज़रूरु थियणु खपे हिन जी, पर हर साल जॾहिं थींदी न सफ़ाई त पोइ इहा हालत न रहंदी। 8-8 साल पोइ 5-5 साल 4-4 साल ते हिन ते बजट नथी रखे सिंध गवर्नमेंट। हिन जे लाइ हाणे ख़ासि बजट रखी वञे छो त इहा LBOD जो हिसो आहे ऐं बारिशूं हमेशह हर साल खां वधीक थियूं पवनि त इन जे लाइ हर साल हिननि जी बजट रखी वञे ताकी हिन जी भल सफ़ाई थिए। अच्छा जी अॻिते जे लाइ ॾिसो न त हीअ माण्हू वीचारा सभु बेघरनि हिते वेठा आहिनि जेके बि सिम नालनि ते हेॾां बि 4-5 शगाफ़ पइजी विया आहिनि, घारा पइजी विया आहिनि जिथे माण्हुनि खे तमामु घणो प्रेशर आहे। 4-5 ॾींहंनि में पाणी पैकेट करे थो पियो छो त अॻिते हुनजो प्रेशर ठहे पियो। अॻियां वॾो सिम नालो आहे, असां ॿुधो आहे त अॼु फुट सवा लथो आहे, त पोइ इनशाला हीउ पाणी प्रेशर सां हलियो वेंदो। अच्छा जेका असां हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल ते ज़िले इंतज़ामिया जा जेका हिकमत अमली उन्हनि जोड़ी आहे, असल ॾिसो रुगो ज़िलो सांगड़ पूरो इफेक्टिव थियो आहे, मुतासिर आहे, पर डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ इन्हनि जी खे ही सांगड़ या सांगड़ जे इर्द गिर्द जेका ही अवाम आहे जेका एॾी मुतासिर थी आहे, इन्हनि खे बि कंहिं क़िस्म जो न राशन न टेंट न ॿिया हू दरबदर जी जेका उन्हनि जी जेका सूरत ज़िंदगी लॻी पिया उन तव्हां छा चाहींदो? उन्हनि जी इन्हनि पासे नज़र बिल्कुलु ई कोन्हे। ऐं ॿियो सुवाल मुंहिंजो इहो राति जी ओंदाही में जेको आहे डिप्टी कमिश्नर सांगड़ खे हितां असां शहदादपुर रोड ते ट्रकूं ऐं मज़दा जेके राशन जूं भरियल ऐं टेंटनि जूं भरियल ही टंडो आदम रोड ते वञनि थियूं, पोइ वला लंबे ॾांहुं केॾांहुं वञनि थियूं, इन्हनि जे बारे में तव्हां छा चयो? इन जे लाइ आउं ज़रूरु इहो चवंदुसि त हिते सभु अलाह जा माण्हू आहिनि, को कंहिं हिते सियासतदान जो या कंहिं MP या MNA जो माण्हू न आहे, सभु ख़ुदा वारा माण्हू आहिनि। आऊं त उन्हनि खे इंतिज़ामिया खे तव्हांजे तससुस सां चवंदुसि त महिरबानी करे सभिनी जा हक़ कयो, जेके ग़रीब ॿुॾल आहिनि उन्हनि खे इहो ज़रूरु राशन पहुचायो। पर जे ईअं कंदो वॾेरनि जी ताक़ुनि ते पहुचाईंदो त पोइ हू पंहिंजी मर्ज़ी कंदा, उहो हर को जेको हूंदो पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो। त आउं वरी बि चवंदुसि उन्हनि खे त महिरबानी करे DC साहब खे चवंदुसि जेको बि वसीलो अथसि
जिथां बि अचे थो सिंध गवर्नमेंट ॾेसि थी त महिरबानी करे उनजी जेका बि डिस्ट्रीब्यूशन आहे उहो सही तरीक़े सां करे। ॾिसी हिन वक़्तु त करोड़ खां मथे त वज़ीर आला ॾेई वियो, 3 लख पहिरीं आयो, हुन खां अॻु में जेके हिननि खे फ्लड जे हवाले सां हिनखे मिलिया पियो आहे। पर तव्हां चओ था त भई हीअ अलाह जी मख़लूक आहे, ठीकु आहे अलाह जी आहे, पर सांगड़ जो मुंतख़ब जेको MNA आहे उहो त नवीद देरो साहिबु आहे, पोइ हीअ अलाह जी मख़लूक ज़रूरु आहे, पर हू कोई हुनखे फ़रिश्तनि वोट ॾेई त कामयाबु त कोन कयो आहे न। हाँ ॾिसंदा गवर्नमेंट ऑफ सिंध तव्हां पाण जो 1 करोड़ 30 लख न आहिनि त यूनियन काउंसिलूं 73 अथव, 73 ई इफेक्टेड आहिनि। उन खां पोइ म्यूनसिपल आहिनि, टाउन्स बि आहिनि, उहे सभु इफेक्टेड आहिनि। पर इन्हनि जे लाइ जे उहे पाण पैसा लॻाईंदा आहिनि, 1.25 लख रुपया बि कोन थो मिले, त उन मां 1.25 लख मां अॼुकल्ह छा थो थिए त कुझु कोन थो न। उहा हुनखे बि गवर्नमेंट ऑफ सिंध खे वधीक ॾियणु खपनि डिप्टी कमिश्नर खे, ताकी हू सभिनी माण्हुनि खे मोबिलाइज़ करे सघे। ठीकु।